नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल जे विच शहर में हाई स्कूल वन जे वेझो बाबन डोल जे दुकान में ज़बरदस्ती हथियारबंदनि हथियारनि जी ज़ोर ते दुकान में घिड़ी फुर करे फ़रार थी आहिनि। एहतिजाज कंदे डॉक्टर अब्दुल सलाम सिरकी, अब्दुल समद सिरकी, अब्दुल सत्तार सिरकी SHO इल्ज़ाम हयो आहे त तव्हां फुर में मुलविस आहियो। SHO जे इल्ज़ाम ते सिरकी ॿाहिरनि लाइब्रेरी खां रैली कढी तालका अवामी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे चयो त असांजे मथां SHO इल्ज़ाम मड़ी असां शरीफ़ माण्हुनि खे हरासा करे रहियो। हिननि चयो त नाअहल ऐं चोरनि जो यार SHO खे A सेक्शन ठुल खे हटाए ठुल जी आवाम सां इंसाफ़ कयो वञे। हिननि IG सिंध SSP जेकमाबाद आला अमलदारनि ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त SHO ठुल रफ़ीक खे हटाए इंक्वायरी कराई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।